मुफ्ती साहब मानू चवन था त बशरियत में सिद्दीक अकबर अफजल आहे, रूहानियत में हज़रत अली सही अफजल आहे। अबा अकुल ते हथ हणो, अकुल ते हथ हणो। मुझे महबूब मदीने वारे साईं पंहिंजे मुसल्ले पाक ते सिद्दीक अकबर के बीहारियो। पो अदा महबूब जो मुसल्लो रुगो बशरियत काने, बशरियत जो भी मुसल्लो आ त रूहानियत जो भी मुसल्लो आ। सिद्दीक सभिनीनि जो इमाम आ। या गाल ज़हन में हुजे। सिद्दीक अकबर सिद्दीकन जो भी इमाम आ। सिद्दीकन जो विलायत जो दर्जो समझो त पोइ सिद्दीक मथे उन्हनि जो भी इमाम आ। मुफ्ती साहब छा अल्लाह ताला जन्नतिन खे पंहिंजो दीदार कराईंदो? हा, अल्लाह ताला जन्नतिन खे पंहिंजो दीदार कराईंदो। जन्नत में सब खां वॾी नेमत इहा वा। साईं मुफ्ती साहब ज़वाल जे वक़्त निमाज़ या जनाज़ो या तिलावत क़ुरान जी करे सघे थी, निमाज़ कान थींदी। जनाज़ो जेकॾहिं हाज़ुर थियो आहे, पियो आहे, मजबूरी आहे, पढ़णो आहे त पोइ सिर्फ़ु उन जी इजाज़त आहे, न त कहिड़ी मजबूरी आहे। 10 मिंट अॻे कयो, 10 मिंट पोइ कयो। ज़वाल जे वक़्त ते न को निमाज़ थींदी, न को जनाज़ो करणु घुरिजे, सवाइ जेकॾहिं हाज़ुर जनाज़ो आहे त। वहाबी था चवनि मोहम्मद बख्श, रसूल बख्श, अली बख्श, गौस बख्श, पीर बख्श, इलाही बख्श, इहे नाला शिरकी आहिनि। चो मुल्ला तूं पाण शिरक हाँ, तोखे कहिड़ी ख़बर शिरक जी। मुफ्ती साहब असांजे ॻोठ में को माण्हू मरी थो वञे, जिते गुसुल ॾींदा आहिनि उन जाइ ते मेण बत्ती ॿारे करे ऐं चवनि था त हिन घर में जिन ऐं का ॿी बुराई न ईंदी। छा ईअं करणु सही आहे? न, इहो सही न आहे। इहो हिंदुनि वारी सोच वा ऐं इहा हिंदुनि वारो अकुल आहे। ईअं न सोचणु घुरिजे। माण्हू चवनि था त हज़रत सिद्दीक अकबर सिर्फ़ु सहाबिन में अफ़ज़ल आहे, अहल बैत में हज़रत अली अफ़ज़ल आहे। अबा इहो सुन्नियुनि जो त अक़ीदो कोन्हे, शीयनि जो अक़ीदो आहे। अबा तव्हां सुन्नी आहियो या शिया आहियो? ॻाल्हाए यार। अफ़ज़लुल बशर बशर बअदल अंबिया, नबियुनि खां पोइ कुल बशरियत में अफ़ज़ल हज़रत सोणो सिद्दीक अकबर आहे। इहा सॼी अहले सुन्नत जी फ़तवा वा। जेको हिन जी मुखालफ़त करे उहो सुन्नी कोन्हे। मस्जिद में शबीनो क़ुरान ख़वानी लाउड ते पढ़ी सघिजे थो। हा, बाक़ी कलाम ॿुधणु जाइज़ आहिनि, उनजो छो था पुछो? जलाल हले पियो कंहिं पुछो आहे? कमाल हले पियो कंहिं पुछो आहे? ट्रैक्टरनि ते सॼो ॾींहुं गाना हलनि पिया, पुछो? हाणे शादी वारी गाॾी वई उन ते दॿड़ दुकड़ हलियो पियो, कंहिं पुछो आहे त इहो हिलाल आहे या इहो रम? क़ुरान त पुछो तव्हां सां त क़ुरान तव्हांखे यादि अची वियो आहे। बाबा शुक्र कयो जो शबीनो हले वठो, को क़ुरान पाक जो आवाज़ अचे वठो त अलाह मुसीबतूं थो टारे। न त आफ़ाल असांजा कहिड़ा? तव्हां पुछो कहिड़ो सुवाल था? कॾहिं पुछो अथव त साईं फलाणो गुनाह हराम आहे या न? ख़बर अथव? पर इहा ग़लति ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि इहा, पर ईअं सम्झो। हाणे ॿी ॻाल्हि अर्ज़ु ही आहे त एहतियात करणु घुरिजे। छो? इन जे करे त क़ुरान पाक ॿुधणु बि लाज़िम आहे। लिहाज़ा एतिरो लाउड जो आवाज़ रखो त जाॻंदड़ ॿुधनि, ओड़ो पाड़ो ॿुधे। बाक़ी लाउडनि ते वॾो एतिराज़ आहे हिननि खे। साईं के नौजवान एप नेट ज़रिए मोबाइल फ़ोन ते पैसा कमाइनि था। इन ते मुंहिंजी फ़तवा वीडियो जे सूरत में मौजूदु आहे। मां पोएं रमज़ान में ॾिनी हुई ऐं उनखे मञियो। इहो सभु हराम आहे, हराम आहे, हराम आहे, हराम आहे, हराम आहे। मौलवी साहब अस्सलाम वालेकुम। अर्ज़ु ही आहे त तव्हां बिरेलवी चओ था, तव्हां बिरेलवी चओ था क़ब्र में अहदनामो रखिजे। पोइ इहो अहदनामो तव्हां कीअं था रखो? इहो त जाइज़ कोन्हे, साहबिन कोन रखियो आहे। अबा तो पंहिंजनि जा ई किताब कोन पढ़िया आहिनि। तव्हां वहाबिन जो किताब आहे जंहिंजो नालो आहे घोटकीअ जा घोट। उन्हनि में तव्हांजो मौलवी आहे नूर मोहम्मद चाचड़, उहो मुरीद आहे वहाबीअ मौलवी ताज महमूद अमरोटीअ जो। पोइ चई त मुंहिंजो मुर्शिद हो वहाबी ताज महमूद अमरोटी। पोइ अमरोटीअ साहब मूंखे पंहिंजी जुती ऐं पंहिंजी सुथण तबरुक में ॾिनी। पोइ मौलवी नूर मोहम्मद चाचड़ वसीयत कई त मां मरां त मां वारे मुर्शिद जी जुती लितर ऐं उन वारी सुथण बरकत ख़ातिर मां सां गॾु क़ब्र में रखिजो त मुंहिंजी बख़्शिश थिए। मां चवां थो त तो वारे मौलवी जी सुथण जेकॾहिं शफ़ाअत करे सघे थी त ख़ुदा जो कलाम त शफ़ाअत ज़रूरु करे सघे थो। अहदनामे में छा आहे? दुआ वा। अहदनामे में क़ुरान आहे, अहदनामे में दुआऊं आहिनि। जे तोवारे मौलवी वारी सुथण में एतिरी ताक़त वा, जेकॾहिं उहा, मां तुंहिंजे किताब जो नालो खयो आहे, घोटकीअ जा घोट किताब जो नालो आहे, मां कोन लिखियो आहे, हुननि पाण लिखियो आहे। तव्हांजी जान सुथण छॾाए अलाए न छॾाए, पर क़ुरान असांजी जान ज़रूरु छॾाईंदो।